हथियार सिधो करण जी कोशिश न कजाए चनेसर, न त कारतूस सां खोपड़ी उड़ारे छॾींदोसांइ। दाशमन नखे एॾो आसान मौत न ॾिबो। हिनजे त नक में न थैली हणी पातर पढ़ाए सॼी जागीर में रक्स कराईंदासीं। सोडा एतिरो ज़ुल्म कयो जेतिरो सुभाणे बर्दाश्त करे सघो। बस अगे न वञो, हेॾा मुंहिंजी बेबड़ी आहे। न न न न, इहो मुंहिंजो सालो आहे। हेॾा न न, मां चवां पोइ ईअं न अचिजो। बीहो हिते। कबूतर पंहिंजे फ़कीरनि खे झले त मुंडा न अचनि, किथे मूंखे लहर न हणाइनि। जो वॾो राज़ आहे फ़कीर। अच्छा कबूतर, तुंहिंजे फ़कीरनि खे मोटाए मां काछे कीअं वेंदुसि? क्या तुझे खबर है? काछे वेंदे? काछे जी जेके ॾाचियूं आहिनि उन्हनि जो मूंखे खीर खपे। छा थो चवीं? रुगो फ़कीरनि खे हटा, पोइ ॾिस त हिक साईअ में कीअं थो पहुचां। कबूतर, मूंखे रुगो रस्तो मिले, पोइ काछे जे सभिनी ॾाचियुनि जो खीर ॾिस त कीअं थो खणी अचां। फ़कीर, फिलहाल तव्हां वञो, मां अॼु खीर घुराईंदुसि काछे मां ॾाचियुनि जो, पोइ वरी पीअंदुसि। उन खां पोइ तव्हांखे घुराईंदुसि। हाली न अचिजो, ठीकु आहे? हलो हलो, शाबाश, वञो वञो वञो। कबूतर पंहिंजे हिननि फ़कीरनि खे झले त ॿीहर असांजे घर न अचनि, मूंखे हिननि खां डपु थो लॻे। जेसिताईं मां न चवंदोसां न, तेसिताईं न ईंदा बेबड़ी। तूं परेशान न थी, तूं भली थी। पेरनि में पियो अथई कमदार नबूअ जो पुट। जेकॾहिं हिनखे मारे मिटीअ जो ढेर बणाए छॾियां त सुभाणे मयार ॾींहुं हारेसि त आसमान न मुड़ियई न मुड़ियई। रेस हिन ते असां पंहिंजा हथ ठारे आया आहियूं। हाणे तोते आहे त तूं हिनखे छा थो करी? मारींसि थो, छॾींसि थो, या वरी हिनखे नेल हणी ॿधी थो छॾीं? तो करे मूं चयो हो न, हवा में न उॾंदो कर, ये पर तुंहिंजा कटे छॾींदुसि। हाणे ॿुधाए ॿुधाए अथई को मालकी करण वारो? काबू खान एक मारणो अथव न, मारे छॾियो। मां चनेसर आहियां, चनेसर त चनेसर जी जान चङनि भलनि जूं वायूं बतास। बस कर, सुञाणा तोखे चङे नमूने सां। चनेसर तो त नाही न। बस कर, हिकु लफ़्ज़ जेकॾहिं हाणे ॻाल्हाई न, नड़ मां आर पार कंदुसि ऐं विसरी वेंदुई त चनेसर जी जान चङनि भलनि जूं वायूं बताल। अचो सूबेदार साहब, अचो, वठो ही पंहिंजो मुजरिम। असांजे बंगले ते अची असांजे मथां फायरिंग करण जी कोशिश कई ऐं दिफ़ा में हेॾा बि गोलियूं हलियूं
ऐं हिन जानेसर खे असां ज़ख़्मी हालत में सॻो कयो आहे ऐं हिन जा ॿिया साथी फरार थियण में कामयाब थी विया। न सूबेदार साहब न, काबू खान असड़े घणो थो ॻाल्हाई। फैस तव्हांजी वॾी महिरबानी, इहो ई केस ठोकियांसि थो मथां। हल ॾिया अॻियां थी, हल हल रेस तव्हां ही हाशिम, जेकॾहिं मां सूबेदार खे इहो बयानु न ॾियां न त तुंहिंजे ऐं सोडे जे मथां केस ठही पिया ऐं पोइ ख़ैर अचो। अरे हे देख तो बा छाते पतो फिरन तो वती लाटुआ जो पुट ही छा गंडे चोरा भाजी विद्या छा पिशनी ॾिसां थो त अहिड़ी शइ मुंहिंजे पाड़े में नहीं आई किथां आ। अहिड़ी मुंहिंजो सुपर ठीक कोन्हे। अरे अरे कहिड़ी भला आई किथां आयो ही ॿुध कि पोतड़े में झंडे कढियो अथई आहे। अरे ख्याल सां ॻाल्हायो आहे त पटिया मां काछे खां आयो आहियां, काछे खां कबूतर जो सालो आहियां, भेण बेबीअ जो भाउ आहियां, भाउ। अबो तू बेबी जो भाई मना कबूतर जो सालो, हू पावली तू डेंगलो। भला ॿुध खानदान में को सुहिणो कोन अथव या सभु डेंगला पावलियूं अथव त ख़ैर न। हा साईं असांजे खानदान में सुहिणा कोन्हनि, बाक़ी तव्हां हूर पर विहारे वेठा हो हा न। हा हा बेबीअ जो भाई हा काको इम्तियाज़। काको इम्तियाज़ इहो वॾो राज़ आहे, तोखे ॿुधाईंदुसि कोन। कीअं न ॿुधाईंदे, सभु राज़ पुछण साईं, चंबा हणी पुछण साईं। मां सदर शाह ज़मान जो बि मुंशी हुयुसि ऐं हाणे हाशिम खान जो मुंशी आहियां। मूंखे सभु राज़ ॿुधा न त वञण कोन ॾींदो मां। अरे चरिया परे थी झंग जो ख़्याल आयो आहे। अदा परिया कहिड़ा हाल आहे सही? अदा मां तोसां थो ॻाल्हायां यार, एॾी नाराज़गी माफ़ी वठां यार। मां तोसां ॻाल्हाइण नथो चाहियां, पर मां त तोसां ॻाल्हाइण चाहियां थो न। छाजे लाइ? माफ़ी वठण लाइ। माफ़ी वठण लाइ? कहिड़ो मुंहुं खणी आयो माफ़ी वठण जे लाइ? यार छॾ नाराज़गी, मां शर्मसार आहियां, कंध झुकाए तोखां माफ़ी थो वठां। हाणे छाजो पछतावा? इंसान ख़ता जो घर आहे, ख़ता थी वेंदी आहे अदा परिया। न चओ मूंखे अदा, न आहियां मां तुंहिंजो अदा, मरी वियो तुंहिंजो अदा। तोखे शल मुंहिंजी हयात थी लॻे अदा, तोखे मुंहिंजी दोस्तीअ जो कसम आहे। हे ॾिस मां तोखां ॿाहूं ॿधी माफ़ी थो वठां। यार सुबर ही तो छा कयो? मूंखे दोस्ती जो वास्तो ॾेई मूंखे कमज़ोर करे छॾियई। यार ॾाढो को ज़ोरावर आहे। कुंज सुठो थियो त सोनी ऐं फारूक पाण में खीर खंड थी आ, न त फारूक जी जुदाई में सोनी त रोई रोई चरी थी वञे आ। अम्मा राणी अदा फारूक ऐं सोनीअ जी प्यारे जी शादी आहे न। हा कुंज, पर तुंहिंजी अञा उमिरि नाहे, तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंखां न पुछंदी कर। अम्मा राणी इहो प्यार छा आहे ऐं उहो कीअं थींदो आहे? कुंज प्यार त जज़्बनि ऐं एहसासनि जो नालो आहे। असां घर में ख़ुशि थी अमन सां रहूं था न, इहो ई प्यार आहे। पर को कंहिंखे दिल में विहारे त? हा उहो बि प्यार आहे, छो त माउ पीउ दिल में औलाद खे विहारनि था, इहो बि प्यार आहे। जेकॾहिं कंहिंजे लाइ दिल धड़कंदी हुजे त? जॾहिं अबो अम्मा भेनर भाइर पाण में जॾहिं हिक ॿिए खां परे थी वेंदा आहिनि न, त उन्हनि जी दिल धड़कंदी आहे, उनखे बि प्यार ई चइबो आहे। ऐं जेके गैर लाइ दिल धड़कंदी हुजे त?
केर जे लाइ दिल कॾहिं बि नाहे धड़कंदी। कुंज तूं हाणे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। मां सभु कुझु सम्झाए थी। जेको बि तूं मूंखां पुछण चाहीं थी न, मां का ॿार न आहियां कुंज। मुंहिंजो चवण वटि कुंज, पंहिंजी दिलि खे पले वञ। तुंहिंजे नसीब में हूंदो त तोखे ज़रूर मिलंदो, न त नाहक मारजी वेंदी कुंज। रुकावट के खाई वञ। हिन सूबेदार खे ईमानदारी जो भूत कुझु वधीक सवार आहे, तॾहिं त फर्ज़ सचो ऐं कानून जो वफ़ादार थी वियो आहे। ॿियो त तव्हांखे ख़बर आहे न बाबा, ईमानदार सां त खेरूअ जी लॻंदी ई न आहे, छो त खेरू वॾो खेस्टी आहे। पंहिंजो हुजे या परायो, ही खेरू कंहिंखे बख़्श न आहे कंदो। मुंहिंजनि साईं, असां लाइ छा हुकुम आहे? प्रभु, तूं ऐं शाहू वञो, वञी पंहिंजे ॻोठ रहो। जॾहिं ज़रूरत पई न, तॾहिं मां घुराए वठंदुसि। महिरबानी मुंहिंजा साईं, अचरो पर हलो। मुंहिंजनि साईं चनेसर बि गिरफ़्तार थी वियो आहे। हाणे इन पंगुल ते हमलो कजे। हूअं बि इन असां सां कहिड़ियूं चङायूं कयूं हुन। मुंहिंजनि साईं, हाणे सोचो न, ॾियो इजाज़त त पंगुल खे ॾियूं टांडा। ॿुधायांसि पंगुल खे त बख़्शू कंहिंखे बख़्श न आहे कंदो, ठिकर बि ठोके वठंदो आहे। बख़्शो, पंगुल ते हमलो सोचे सम्झी कंदासीं, तकड़ करे पंहिंजा आमड़ा न आहिनि माराणा। मुंहिंजनि साईं, बाबा दिमाग़ मां कमु वठणो आहे, ईअं तकड़ न आहे करणी। हा खैरो, मौक़ो ऐं महल ॾिसी हिन दुश्मन खे ॿुधाईंदुसि, मुद्दनि जूं मौजूं ॿोड़ीनि या नोड़ीनि। हिन खां पुछ त कंहिं चयसि त गलती कई से आशमा, तो विच में अची हुनजी जान बचाई। जेकॾहिं तूं विच में न अची हा न, त इन चनेसर जो रत कुत्ता चटना। हा यार, घटि न थियणु घुरिजे सां। ख़ैर, एतिरी जुट थियण खां पोइ बि जेकर ॾंदी ॾिनई, हलाए छॾींदासीं। थोड़ा सोणीअ खे बि चाचो सूमर पंहिंजे घर वठी वियो, हुनजो भलो थियो पंहिंजे घर वई। थोड़ा तूं बि पंहिंजे लाइ सोच, शादी कर, पंहिंजो घर वसाए, अलाह ॾाढो सुकून अची वेंदी। हा आशमा, सोच त घणी ईंदी आहे, पर वरी सोचींदो आहियां त मां त यार सॼो ॾींहुं बाबल साईं जी ओता कटी, या वरी संगत साथ, या वरी तव्हां। हर वरू पराई न्याणी परणाए पंहिंजे घर अचां, उहा त वीचारी अकेली थींदी न। सॼो ॾींहुं मुंहिंजो इंतज़ार कंदी ऐं भितुनि सां वेठी ॻाल्हियूं कर। ऐं तोखे त ख़बर आहे आशमा, असां त वरी एतिरा भला आहियूं कोन। तूं सवेर भर वञी घर वेड़ा थियूं, खामखा पराई छोकिरी खे विझंदासीं डचे में। ठीकु आहे सोडा, पर वक़्तु तोखे सेखारींदो ज़रूर त पंहिंजो घर पंहिंजो हूंदो आहे। या भला किथां या बि मुही अहिड़ी थुली भला माण्हू आजा के बात आहे। ये बात जा पाछा तूं केरु आहीं जो पंहिंजे मौत सां अचे टकरियो आहीं? तूं केरु आहीं? हल हेॾो मथो ॼण बाटली मथे में पई अथई। अरे बस हाणे बस, यको पियो तो क्यारी हणी पटिया आहिनि ये पर मुंहिंजा न पटिजा, मूं वटि वॾो कारो इल्मु अथई, कारो। मां इल्मु कयो आहे न त सफ़ा मुसीबत में अची वेंदे, मां वर खणी रुगो भॼंदुसि, छा कंदे? हिन लाकब में तकलीफ़ त कान कई? साहब, तकलीफ़ त का बि कोन्हे का। ऐं हा, ही जेल बि जवाननि जे लाइ ठहियो आहे। ही लाकब चनेसर जो पुराणो घर आहे। पर सूबेदार साहब, हिकिड़ी हसरत आहे। वरी कहिड़ी हसरत? बसि हितां सिर्फ़ु आज़ाद थिया। जीअं ई आज़ाद थियुमि न, इन सौदे हाशिम खे मारे पंहिंजी हसरत पूरी कंदुसि। तूं छा थो सम्झी? तूं हितां आज़ाद थी वेंदी? केरु कराईंदो तोखे हिन क़ैद मां आज़ाद? तुंहिंजी ज़मानत ते ज़ब्त कराए छॾींदुसि। सूबेदार साहब, इहा हाम
रेस मुगल खान का भी तो है ही। और मुगल खान भी तो बाहर आए ना। हाणे घणी बड़बड़ न कर, कया न इते पूरो इंक्वायरी रिपोर्ट में लिखजी वेंदो त चनेसर लाकअप मां फरार थी रहियो ऐं मारियो वियो इनकाउंटर में, छो त कानून आहे त सभु तुंहिंजा। सूबेदार साहब एक गाल चनेसर जी याद रखी छॾजाए, पुछ कहिड़ी ॿुधायां ई थो। सूबेदार साहब कनन में कप ॾेई छॾ, हिते ये कन फाटी न पवनि। ओ त चनेसर जी चाल हेंगन भलन जूं वायूं बताल। ॾिसंदासीं इहा तुंहिंजी चाल। दुर्गाना तो तेरी टिंडर तो चढ़ाने जाए, चल हींअर लाकअप ते वञा, अहिड़ी लक्ष्मणी सटे जास यादि कर। हिन खां पुछ त कंहिं चयसि त वञे तूं सरे आम गुम। हा या वरी हाशिम ते बंदूक सिधी कर, हाणे धूड़ पियो पाए लाकअप में, हाणे वता माण्हुनि खे मिर्चू कंदो त मूंखे पुटु चढ़ाए ॾियो। चाचा हिकिड़ो माण्हू मूंखे सुझे थो, चनेसर जी ज़मानत दा जे अर्ज़ रखंदा न चनेसर छॾाइजी वेंदो। तोखां कहिड़ो मराए, जल्दी ॿुधाए यार। इहो फ़कीर मिर्च। अरे हा उहो मिर्च न जेको मरहूम अब्दुल सत्तार जो पुटु हलो त मुंहिंजो दोस्त हो। हा इहो मिर्च नंबर अथई? हा आहे। अब पोइ मूंखे ॾे, इहो मिर्च खे वञी अर्ज़ु कयां, ये ॻाल्हाई या कमु करे ॾिने त वाह, न त वरी वञो थो ॾिया हिन चनेसर खे साटो। तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो आहियां, तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो आहियां, बेरी पंहिंजे प्यार जा भली पिया सड़, तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो आहियां। लौंगा अॼु बि हिननि सुरनि सां निभाईंदो थो अची। रेशम मंगणार जो ॿार आया रोआन त बि सुर सां, छाजे करे जो ही सुर मुंहिंजे साह मुंहिंजे रग रग में समायल आहिनि। जेसि ताईं झूंगारींदो न आहियां मूंखे सुकून न आहे ईंदो। इहे गीत वायूं इहे राग रूप इहे सभई सुर मुंहिंजे रूह जो विर्द आहिनि, छो त इहे आलाप ई मूंखे जीअण जो उत्साह बख़्शींदा आहिनि। लौंगा इन्हनि सूफ़ी नई दरवेशनि जो पैगाम छा आहे जिन खे हमेशा तूं शौक़ सां ॿुधंदो आहीं? रेशम जे करे सवाल कयो थी त हुनजो जवाब ॿुध। ये उशाक, ये सूफ़ी, ये संत, ये दरवेश, ये सभई इंसानियत जो पैगाम आहिनि। इन्हनि में अमुन ई प्यार आहे, हिक ॿिए जी मदद ई भाइपी आहे, सुकून आहे, ख़ुशी आहे, सम्झी? लौंगा चनेसर जी ज़मानत कराए हुनजे अंदर जे इंसान खे जिया। रेशम हा लौंगा मूं चनेसर खे पंहिंजो भाउ कयो आहे, पर माहौल अंदर जे इंसान खे भोर भोर करे छॾियो अथसि। हू असां सां कॾहिं बि ख़राब न आहे हलियो। लौंगा तूं चनेसर जी ज़मानत करा न, हुनजे अंदर जे इंसान खे जियार, कंहिं बि बिगड़ियल खे सुधरण जो मौक़ो त ॾियो। ठीकु आहे रेशम, बारिश काबू खान सां ॻाल्हायां थो। केॾा त कपिड़ा मेरा लॻा पिया आहिनि। फारूक बि रोज़ रोज़ वॻा थो मटाए ऐं ॿुधाए बि नथो त कपिड़ा मेरा थी धोई वठजाए, बस मटाए हलियो थो वञे। हे बि कपिड़ा खणा थी ऐं फारूक जा कपिड़ा पिया आहिनि उहे बि धोई थी वठां। तेसि ताईं ॿियो बि कमु पियो आहे, कंगण लाहे रखियूं थी वञा, ख़राब न थी वञनि, मोटी अची पायां थी। हीअ आहे प्यार जी निशानी जेका फारूक सोणीअ खे मोहबत में ॾिनी। इहा निशानी ही गुम थी करे छॾियांसि पई। हली त पवे न प्यार में मांधाणी। तॾहिं पुछां कईंसि त मुंहिंजे प्यार जी निशानी काॾे कयई,
हुन महिल हिकिड़ो अखर मां बि उछले छॾींदीमांसि त हाणे प्यार वारी शइ वञी प्यारनि खे पहुती न तोसां प्यार अथसि न तुंहिंजी शइ संभाले वठी असांजे बदिजी वञण जी ख़ुशी में देगड़ो भत जो त ज़रूर रातो हूंदो आहे, मिठाई बि विराई हूंदो ऐं भाइरनि खे बि त ज़रूर घुरायो हूंदी। ॻाल्हाए छो नथी? माउ ऐं पुट खे वात में मुंग पियल आहिनि छा जो ज़बान ई नथी उथलेव? अदा शाहू न मां हाणे तूं न ॻाल्हाईंदी चाचा, ही मां तोखे हथ थो ॿधां, तोखे ऐं चाचा हिन रबू खे। असां जहिड़े हाल में आहियूं, जीअं आहियूं, ख़ुशि आहियूं। असां तव्हांजे ॿधिजी वञण ते देगड़ो भत जो नाहे विरायो, न ई मिठाई विराई आहे। हाणे तूं एतिरो मोतबर थी वियो आहीं जो असांजे अॻियां तकरीरूं थो करी। छोरा तुंहिंजो मथो तुंहिंजे मामनि फेरियो आहे। हिकिड़े ॾींहुं तोरे हिन मामे हाशिम जो मथो ईअं फाड़ींदुसि जीअं साईं दादा जो फाड़ियो आहे। चाचा जे अखियूं खणी तोॾां ॻाल्हायां थो त तूं बेअदब पियो सॾी, ऐं जे ख़ामोश तो रहां त अंदर तो जले। चाचा जेतिरी इज़त तुंहिंजी मां कंदो आहियां, 1000 भेरा वधीक पंहिंजे मामनि जी कंदो आहियां। बख्श न अदा शाहू न, मुंहिंजे पुटड़े खे न मार। पुरींदो साव, जीअरो पुरींदो साव। मामनि जी इज़त कंदो आहे चाचे खां 1000 भेरा वधीक। अड़े रे किड़े मरियो त इहा मामा तोरा मोह ॾिसण आयासि, मामे जी इज़त कंदो आहे। हथियार सिधो करण जी कोशिश न कजांइ चनेसर, न त कारतूस सां खोपड़ी उॾारे छॾींदोसांइ। दाशमन नखे एॾो आसान मौत न ॾिबो, हिन जे त नक में न थैली हणी पातर पढ़ाए सॼी जागीर में रक्स कराईंदासीं। सोडा एतिरो ज़ुल्म कयो जेतिरो सुभाणे बर्दाश्त करे सघो। अगे न वञो, हेॾा मुंहिंजी बेबड़ी आहे। न न न न, इहो मुंहिंजो सालो आहे। हेॾा न न, मां चवां पोइ ईअं न अचिजो। बीहो हिते। कबूतर पंहिंजे फ़कीरनि खे झले त मूंॾा न अचनि, किथे मूंखे लहर न हणाइनि। जो वॾो राज़ आहे फ़कीर। अच्छा कबूतर तुंहिंजे फ़कीरनि खे मोटाए, मां कच्छ छॾींदुसि। हाणे ॿुधाए अथई को मालकी करण वारो? काबू खान एक मारणो अथव न, मारे छॾियो। मां बि चनेसर आहियां, चनेसर त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल। बस कर, सुञाणा तोखे चङे नमूने सां। चनेसर तो न ही न। बस कर, हिकु लफ़्ज़ जेकॾहिं हाणे ॻाल्हाई न, नलड़ मां आर पार कंदुसि ऐं विसरी वेंदुई त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल।
अचो सूबेदार साहब अचो वठो ही पंहिंजो मुजरिम असांजे बंगले ते अची असांजे मथां फायरिंग करण जी कोशिश कई ऐं दिफ़ा में हेॾा बि गोलियूं हलियूं ऐं हिन चनेसर खे असां ज़ख़्मी हालत में सॻो कयो आहे ऐं हिन जा ॿिया साथी फरार थियण में कामयाब थी विया न सूबेदार साहब न काबू खान असड़े घणो थो ॻाल्हाई ऐं तव्हांजी वॾी महिरबानी इहो ई केस ठोकियांसि थो मथां हल ॾिया थी हल रेस तव्हां ही आजमायो जेकॾहिं मां सूबेदार खे इहो बयानु न ॾियां न त तुंहिंजे ऐं सोडे जे मथां केस ठही पिया ऐं पोइ ख़ैर अचो मरी वियो तुंहिंजो अदा तोखे शाला मुंहिंजी हयात थी लॻे अदा तोखे मुंहिंजी दोस्तीअ जो कसम हे ॾिस मां तोखां ॿाहूं ॿधी माफ़ी थो वठां यार सुबर ही तो छा कयो मूंखे दोस्ती जो वास्तो ॾेई मूंखे कमज़ोर करे छॾियई यार ॾाढो को ज़ोरावर आहे कुंज सुठो थियो त सोनी ऐं फारूक पाण में खीर खंड थी आ न त फारूक जी जुदाई में सोनी त रोई रोई चरी थी वञे आ महाराणी अदा फारूक ऐं सोणीअ जी प्यार जी शादी आहे न हा कुंज पर तुंहिंजी अञा उमिरि नाहे तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंखां न पुछंदी कर अमा राणी इहो प्यार छा आहे ऐं उहो कीअं थींदो आहे कुंज प्यार त जज़्बनि ऐं एहसासनि जो नालो आहे असां घर में ख़ुशि थी अमन सां रहूं था न इहो ई प्यार आहे पर को कंहिंखे दिल में विहारे त हा उहो बि प्यार आहे छो त माउ पीउ दिल में औलाद खे विहारनि था इहो बि प्यार आहे जेकॾहिं कंहिंजे लाइ दिल धड़कंदी हुजे त जॾहिं अबो अम्मा भेनर भाइर पाण में जॾहिं हिक ॿिए खां परे थी वेंदा आहिनि न त उन्हनि जी दिल धड़कंदी आहे उनखे बि प्यार ई चइबो आहे ऐं जेके गेर लाइ दिल धड़कंदी हुजे त गेर जे लाइ दिल कॾहिं बि न आहे धड़कंदी कुंज तूं हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे मां सभु कीअं वेंदुसि क्या तुझे ख़बर काछे वेंदे काछे जी जेके ॾाचियूं आहिनि उन्हनि जो मूंखे खीर खपे छा थो चवीं रुगो फ़क़ीरनि खे हटा पोइ ॾिस त हिक साईअ में कीअं थो पहुचां कबूतर मूंखे रुगो रस्तो मिले पोइ काछे जे सभिनी ॾाचियुनि जो खीर ॾिस त कीअं थो खणी अचां फ़क़ीर फिलहाल तव्हां वञो मां अॼु खीर घुराईंदुसि काछे मां ॾाचियुनि जो पोइ वरी पीअंदुसि उन खां पोइ तव्हांखे घुराईंदुसि हाली न अचिजो ठीकु आहे हलो हलो शाबाश वञो 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 कबूतर पंहिंजे हिननि फ़क़ीरनि खे झले त ॿीहर असांजे घर न अचनि मूंखे हिननि खां डपु थो लॻे जेसिताईं मां न चवंदोसां न तेसिताईं न ईंदा बेबड़ी तूं परेशान न थी तूं भली थी पेरनि में पियो अथई कमदार नबूअ जो पुट जेकॾहिं हिनखे मारे मिटीअ जो ढेर बणाए छॾियां त सुभाणे मयार ॾींहुं हारेसि त आसमान न मुड़ियई रेस हिन ते असां पंहिंजा हथ ठारे आया आहियूं हाणे तोते आ त तूं हिनखे छा थो करी मारींसि थो छॾींसि थो या वरी हिनखे नेल हणी ॿधी थो छॾीं
उतर तो करे मुझे चयो हो न हवा में न उड़ंदो कर ये पर तुंहिंजा कट अरे हे देख तो बा छाते पतो फिरंदो वती लाटूअ जो पुट ही छा कंडे चोराए भाजी विद्या छा पिशनी ॾिसां थो त अहिड़ी शइ मुंहिंजे पाड़े में नहीं आई किथां आ अहिड़ी मुंहिंजी सुपेर ठीक कोन्हे अरे अहिड़ी कहिड़ी भला आई किथां आयो ही ॿुध की पोतड़े में झंडे कढियो अथई आहे अरे ख्याल सां ॻाल्हायो आहे त पटिया मां काछे खां आयो आहियां काछे खां कबूतर जो सालो आहियां भेण बेबीअ जो भाउ आहियां भाउ अबो तू बेबी जो भाई मना कबूतर जो सालो हू पावली तू डेंगलो ॿुध खानदान में को सुहिणो कोन अथव या सभु डेंगला पावलियूं अथव त ख़ैर न हा साईं असांजे खानदान में सुहिणा कोन्हनि बाक़ी तव्हां हूर परी विहारे वेठा हो हा न हा हा बेबीअ जो भाउ हा काको इम्तियाज़ इहो वॾो राज़ आहे तोखे ॿुधाईंदुसि कोन कीअं न ॿुधाईंदे सभु राज़ पुछण साईं चंबा हणी पुछण साईं मां सदर शाह ज़मान जो बि मुंशी हुयुसि ऐं हाणे हाशिम खान जो मुंशी आहियां मूंखे सभु राज़ ॿुधा न त वञण कोन ॾींदो मां अरे चरिया परे थी झंग जो ख्याल आयो आहे अदा परिया कहिड़ा हाल आहे सही अदा मां तोसां थो ॻाल्हायां यार एॾी नाराज़गी माफ़ी वठां यार मां तोसां ॻाल्हाइण नथो चाहियां पर मां त तोसां ॻाल्हाइण चाहियां थो न छाजे लाइ माफ़ी वठण लाइ माफ़ी वठण लाइ कहिड़ो मुंहुं खणी आयो माफ़ी वठण जे लाइ यार छॾ नाराज़गी मां शर्मसार आहियां कंध झुकाए तोखां माफ़ी थो वठां हाणे छाजो पछतावा इंसान ख़ता जो घर आहे ख़ता थी वेंदी आहे अदा परिया न चओ मूंखे अदा न आहियां मां तुंहिंजो अदा